औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेॾो तुंहिंजो नाउ बाजबे उॾाई मङा, रीअ थंभे रीअ थूणिए तूं छपर तूं छांव, कुॼाड़ो कहां तोखे मालूम सभ का। दीन इस्लाम जे हक़ीक़ी प्रचार ऐं आलम इंसानियत जी हिदायत लाइ नाज़ुल कयल कलाम इलाही जे सिंधी तर्जुमे ऐं तफ़सीर जे प्रोग्राम सईं राह में ॾेही तोड़े परॾेही ॿुधंदड़नि खे अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मां आहियां अवां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। सोशल मीडिया जे जदीद सहूलत जो फ़ाइदो वठंदे अवां जे समाअतुनि ताईं रूहानी ग़िज़ा तौर ईमान जी सलामती लाइ ही हक़ीक़ी हिदायत जो पैगाम पहुचाइण जी कोशिश कई अथमि। बशरी तक़ाज़ा मूजिब लफ़्ज़ी या एराबी तौर का ग़लती थिए त माफ़ कंदा। असांजी सिंध धरतीअ जे हिन माए नास ऐं बेबाक आलिम सुल्तानुल मुफ़स्सिरीन हज़रत अल्लामा अलहाज मुहम्मद इदरीस ॾाहिरी ताहिरी बख़्शी क़ादरी नक्शबंदी शाज़ली दामत बरकातुहुल आलिया जे लिखियल सिंधी तर्जुमे ऐं तफ़सीर अहसनुल बयान फ़ी तफ़सीरुल क़ुरान जो जामे पैगाम अवां ताईं पहुचाइण जी कोशिश कंदो आहियां, इन दुआ सां त अल्लाह करीम मुंहिंजो ॿुधाइण ऐं अव्हां जो ॿुधणु पंहिंजी बारगाह इलाही में मक़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए। आमीन सुम्मा आमीन। दोस्तो, क़ुरान पाक जे ॿिए पारे सूरतुल बक़रह जी 145 आयत खां तिलावत जो तर्जुमो ऐं तफ़सीर अॼोके प्रोग्राम में पाण समाअत कंदासीं। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, वला इन अतैतल लज़ीना ऊतुल किताब बिकुल्लि आयतिम मा तबिउ क़िबलतक वमा अंत बिताबिन क़िबलतहुम वमा बअदुहुम बिताबिन क़िबलत बअद वला इन इत्तबअत अहवाअहुम मिन बअदि मा जाअक मिनल इल्म इन्नक इज़ल लमिनज़ ज़ालिमीन। ऐं जेकॾहिं आणींदो अहले किताब वटि हर दलील त बि न ताबेदारी कंदा क़िबले अव्हां जे जी, ऐं न आए हो अव्हां ताबे उन्हनि जे क़िबले जा, ऐं न उहे पाण में हिक ॿिए जे क़िबले जा ताबेदार आहिनि। ऐं अलबत्ता जेकॾहिं बेफ़र्ज़ महाल ताबेदारी कई अव्हां उन्हनि जी संदनि जे, उन खां पोइ उन्हनि जेके सदूं कयूं उन्हनि जे सदुनि जी अव्हां ताबेदारी कई, उन खां पोइ जो आयो अव्हां वटि इल्मु त बेशक अव्हां उन वक़्तु ज़ालिमनि मां ॻणियल थींदा। दोस्तो, अल्लज़ीन ऊतुल किताब जेकी किताब ॾिना विया, इन मां मुराद छा आहे? ॼाणणु घुरिजे त क़ुरान पाक में ही लफ़्ज़ 3 क़िस्मनि जे माण्हुनि लाइ इस्तेमालु थियल आहे। हिकु तौरात ऐं इंजील जे मञण वारा माण्हू, ॿिया तौरात ऐं इंजील जा उलमा पोप पादरी वग़ैरह, टियां तौरात ऐं इंजील जे इसरार ऐं रुमूज़ खां वाक़ुफ़, जन जे सीने खे अल्लाह ताला हक़ सम्झण ऐं मञण लाइ खोलियो हो, जीअं हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम रदी अल्लाह ताला अन्हु ऐं ॿिया हुआ। हिते उहे ॿई
क़िस्म वारा मुराद आहिनि, ॿिन्ही क़िस्मनि वारा। यानी उहे उलमा जिन खे तौरात ऐं इंजील जो इल्मु अता थियो हो मगर हसद जे करे मञण खां मुनकर रहिया। उन्हनि खे हर क़िस्म जा अकुली नकुली दलील ॾिना विया, संदन किताबनि में उहो लिखियलु ॾेखारियो वियो। जी दोस्तो, संदन किताबनि में जेको लिखियलु हो उहो बि ॾेखारियो वियो, तॾहिं बि ईमान न आंदाऊं। अल्लाह ताला पंहिंजे रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महबूब मुअज़्ज़म नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे तसल्ली ॾींदे फ़रमायो, तव्हां उन्हनि जे एतिराज़नि खां परेशान न थियो, उहे न मञींदा त छा थी पियो। वमा अंत बिताबिन क़िबलतहुम, अव्हां बि उन्हनि जे क़िबले जी ताबेदारी कंदड़ न आहियो। अल्लामा इस्माइल हक़ी अलैहि रहमत लिखियो आहे त यानी काफ़रनि यहूदिन ऐं नसारनि जो चवणु हो त जेकॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन असांजे क़िबले ॾे मुंहुं करे निमाज़ पढ़ण ते साबित रहनि हा त असीं उमेद रखूं हा त ही उहो ई नबी आहे जंहिंजो असांखे इंतज़ारु हो। ऐं उन चवण जे बावजूदु हू उन ख़ुशफ़हमी में मुब्तला हुआ त वरी असांजे क़िबले ॾे रुजू कंदो। पर हिन जुमिले संदन उमेदुनि ते पाणी फेराए छॾियो ऐं ॿुधायो त क़िबलो अल्लाह ताला जे हुक्म सां बदिलजंदो आहे, माण्हुनि जी ख़्वाहिशात जो उन में को बि दख़ल न आहे। हिन खां पोइ इहो बि वाज़िह कयो वियो त उहे यहूदी ऐं नसारा हिक ॿिए जे क़िबले खे बि तस्लीम नथा कनि। ईसाई बैतुल मुक़द्दस जे सख़रा वारे तरफ़ मुंहुं नथा कनि त यहूदी ओभर वारे पासे ॾांहुं मुंहुं करण लाइ तयारु न आहिनि। जॾहिं उहे गुमराही हूंदे बि पंहिंजे फ़ैसिले ते पक्का आहिनि त मुस्लमान हक़ ते हुजण जे बावजूदु पंहिंजे क़िबले जी ताबेदारी कीअं छॾींदा। वलाइन इत्तबअत अहवाअहुम, ऐं जेकॾहिं अव्हां उन्हनि जी ख़्वाहिशात जी ताबेदारी कई त। हिन जुमिले में बज़ाहिर ख़िताब हुज़ूर अकरम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन सां आहे, पर इन मां मुराद संदन उम्मत आहे, छो त ख़्वाहिशात जी ताबेदारी उम्मत खां मुमकिन आहे। बाक़ी नबी सगोरे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ात वाला सिफ़ात सग़ीरनि गुनाहनि खां ई मासूम आहे, मुमकिन ई न आहे जो उन खां अहिड़ो कमु सादिर थिए। पर मज़मून जी अहमियत खे नज़र में रखंदे हुज़ूर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन सां ख़िताब कयो वियो आहे। मुफ़स्सिर क़ुरान अल्लामा मुहम्मद बिन अहमद अंसारी अलैहि रहमत हिन जुमिले जे तफ़सीर कंदे लिखियो आहे त ख़िताब नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां आहे ऐं मुराद संदन उम्मत आहे। इमाम राज़ी अलैहि रहमत लिखियो आहे त इन ज़ाहिर ख़िताब वारनि खां यानी ज़ाहिर ख़िताब में ख़िताब नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां आहे, पर उन मां मुराद ॿिया आहिनि, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़ात न आहिनि। दोस्तों हाणे पाण अॻिते तिलावत कयूं था 147 आयत, 146 ऐं 147 आयत। अल्लाह ताला फ़रमायो, अल्लज़ीना आतैनाहुमुल किताब यारिफूनहु कमा यारिफून अबनाअहुम व इन फ़रीक़म मिनहुम लयक्तुमूनल हक़्क़ वहुम यअलमून अल हक़्क़ु मिर रब्बिक फ़ला तकूनन्न मिनल मुमतरीन। उहे शख़्स जो ॾिनो असां उन्हनि खे किताब सुञाणनि था उनखे जीअं सुञाणनि था पंहिंजनि पुटनि खे, ऐं बिलाशक हिकु जमायत उन्हनि मां अलबत्ता लिकाइनि था हक़, ऐं उहे ॼाणनि था ही हक़ आहे तुंहिंजे रब जे तरफ़ां, पोइ हरगिज़ न हुज तूं शक कंदड़नि मां। दोस्तो हिन जाइ ते बयानु फ़रमायो वियो आहे त जिन खे असां किताब ॾिनो यानी यहूदी ऐं नसारा उनखे ईअं था सुञाणनि जीअं पंहिंजनि पुटनि खे, कंहिंखे था सुञाणनि, उन में इख़्तिलाफ़ आहे। के मुफ़स्सिर सगोरा चवनि था त उन मां मुराद आहे क़िबले जी तब्दीलीअ जो हुकुम, जेको अॻियनि किताबनि में बि साफ़ लिखियलु हो त नबी आख़िरुज़्ज़मा सैयद इंसो जां हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जे लाइ बैतुल मुक़द्दस क़िबलो थींदो, ऐं कुझु वक़्त खां पोइ संदन राज़ी करण जे ख़ातिर बैतुल्लाह शरीफ़ खे हमेशह जे लाइ क़िबलो बनायो वेंदो। इन ॼाण ऐं सुञाण हूंदे बि
उन हुकुम खे कोन था तस्लीम कनि। अब्द बिन हमीद ऐं इब्न जरीर कतादा सगोरे खां इहा रवायत आंदी आहे। ऐं जमहूर मुफ़स्सिरनि वटि यारिफ़ूनहु जो ज़मीर हुज़ूर सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन ॾे थो मोटे। मुराद हीअ आहे त उहे नबी अकरम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन खे अहिड़ी तरह था सुञाणनि जीअं पंहिंजनि पुटनि खे। अल्लामा बेज़ावी अलैहि रहमत लिखियो आहे त ज़मीर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन लाइ आहे, यानी हे जो ज़मीर जेको आहे। जेतोणीक मथे अल्फाज़ में त संदन ज़िक्र न आहे जो ओॾांहुं ज़मीर वराइजे, पर कलाम जो मुहावरो इन ॻाल्हि ते दलालत करे थो। ऐं किन जो चवणु आहे त इन मां मुराद इल्मु आहे या क़ुरान या क़िबले जी तब्दीली। मुहद्दिस अब्दुर्रज़ाक़, अब्द बिन हमीद, इब्नुल मंज़र, इब्न अबी हातिम ऐं अबू सईद क़तादा रज़ियल्लाहु तआला अन्हु रवायत आंदी आहे त यारिफ़ूनहु जे ज़मीर मां मुराद नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आहिनि। मक़सदु उहे यहूदी उलमा ऐं नसारनि जा मज़हबी पेशवा नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन खे घणो सुञाणनि था त उहो अल्लाह ताला जो सचो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। अल्लामा अबू हयान इंदलसी अलैहि रहमत रवायत आंदी आहे त हिक भेरे हज़रत उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु जन तौरात जे आलिम हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम रज़ियल्लाहु तआला अन्हु खां पुछियो त अल्लाह ताला क़ुरान करीम में ॿुधायो आहे त यहूदी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अहिड़ो था सुञाणनि जहिड़ो पंहिंजनि पुटनि खे। उहो कीअं आहे? उन अर्ज़ु कयो त ए अमीरुल मोमिनीन, मूं जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन जी ज़ियारत कई त मूंखे ईअं सुञातो जीअं पंहिंजे पुट खे थो सुञाणा, बल्कि संदन सुञाणप अञा वधीक आहे। हज़रत उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु खां पुछियो त वधीक कीअं? अर्ज़ु कयईं त मां शाहिदी थो ॾियां त हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अल्लाह ताला जा सच्चा रसूल आहिनि ऐं अल्लाह ताला संदन सिफ़त जो बयानु असांजे किताब में आंदो आहे, पर असांजा पुट जेके असांजे औरतुनि जे पेटनि मां निकिता ऐं ॼमनि था, उन्हनि औरतुनि ते कहिड़ो एतमाद आहे त उहो नस्ल असांजो आहे या कंहिं ॿिए जो। हज़रत उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु खेसि फरमायो त इब्न सलाम, अल्लाह ताला तोखे तौफ़ीक़ अता कई आहे, तूं सच चयो आहे। ईअं चवण खां पोइ हज़रत सैयदना उमर फ़ारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु संदसि मथे ते चुमी ॾिनी। दोस्तो, तिबरानी शरीफ़ हज़रत सलमान फ़ारसी रज़ियल्लाहु तआला अन्हु खां रवायत आंदी आहे। उन फरमायो त मां जॾहिं सचे दीन जी तलब लाइ निकितुसि ऐं यहूदनि ऐं ईसाइनि जे आलमनि सां मिलियुसि त उहे चवंदा हुआ त हिन वक़्तु अरब मां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़ुहूर जो वक़्तु अची वियो आहे। उन जूं केतिरियूं निशानियूं आहिनि, जिन मां हिकु हीअ आहे त उन जे ॿिनि कुल्हनि जे विच में नबूवत जी गोल मुहर हूंदी, जंहिंसां सुञातो वेंदो। मतिलबु त अहले किताब जे किताबनि में महबूब ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुलियो मुबारक, आला अख़लाक, सुहिणा औसाफ़, मौजज़ात, कमालात, फ़ुयूज़ात ऐं अलामात साफ़ साफ़ लिखियल हुआ, पर उन्हनि मां हिकु जमायत ॼाणण जे बावजूदु, ख़बर रखण जे बावजूदु हक़ खे लिकाए रही आहे ऐं हीअ क़िबले जो फेराइण हक़ आहे। फला तकूनन मिनल मुमतरीन, पोइ हरगिज़ शक कंदड़नि मां न थिए। हिन जुमिले में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे फ़रमान थियो आहे त शक कंदड़नि मां असुल न हुजो, पर नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन शक करण खां पाक आहिनि। उन जे करे मुफ़स्सिरनि लिखियो आहे यानी ख़िताब नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां आहे ऐं मुराद संदन उम्मत आहे। दोस्तो, हाणे हिकिड़ो सवाल थो पैदा थिए त यहूदियुनि ऐं नसारनि जा उलमा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ईअं था सुञाणनि जीअं पंहिंजनि पुटनि खे। भला ईअं छो न चयो वियो त पंहिंजनि न्याणियुनि खे या पंहिंजनि सिरनि खे? त हाणे इन जो जवाबु इहो आहे त इहो उन जे करे जो पुटनि खे पीउ खां सवाइ ॿिया बि सुञाणनि था त हीउ फ़िलाणे जो पुटु आहे। जेकॾहिं ज़रूरत पइजी वञे त खोड़ शाहिदी ॾींदा त
त हीउ उन जो पुटु आहे, मगर न्याणीअ लाइ एतिरी ॿाहिरि ख़बर न हूंदी आहे। हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन लाइ ॿिया शाहिद बि हुआ ऐं आहिनि त पाण वाक़ई अल्लाह ताला जा सचा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिनि। ऐं ईअं बि न चयो वियो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अहिड़ी तरह था सुञाणनि जीअं पंहिंजनि सिरनि खे या पंहिंजे पाण खे, छो त पंहिंजे पाण खे बि इंसानु दुनिया में अची होश संभाले पोइ सुञाणंदो आहे, मगर पुट खे त नंढे हूंदे खां बल्कि अञा उहो अमड़ जे पेट में हूंदो आहे त सुञाणबो आहे त हीउ मुंहिंजो औलाद आहे। हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अञा वालिदा माजिदा जे वजूद मसूद में इहो हुआ त अहले किताब वारनि खे संदन किताबनि में मौजूदु लिखियत जे ज़रिए उहो इल्मु हो त पाण अची रहिया आहिनि ऐं नंढी उमिरि में बि खेनि सभिनी सुञातो हो त पाण नबी आख़िर ज़मान आहिनि। उहे संदन सूरत मुबारक ॾिसंदे ई सुञाणंदा हुआ त ही अल्लाह पाक जो पाक रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। दोस्तों हाणे पाण 148 आयत सूरतुल बक़रह क़ुरान पाक जे ॿिए पारे मां तिलावत करियूं था। अल्लाह ताला फरमायो वलिकुल्लि विजहतुन हुव मुवल्लीहा फस्तबिकुल खैरात ऐनमा तकूनु यअति बिकुमुल्लाहु जमीआ इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर। ऐं सभु कंहिंजे लाइ हिकु तरफ़ आहे जो उहो उन ॾांहुं मुंहुं कंदड़ आहे। पोइ अगराई कयो नेकिन में किथे बि हूंदो त आणींदो अव्हां खे अल्लाह गॾु करे, बेशक अल्लाह हर शइ ते क़ादिर आहे। दोस्तों क़िबले जी तब्दीलीअ खां पोइ यहूदियुनि ऐं मुनाफ़िक़नि मुसलमाननि ते एतिराज़नि जा अंबार लॻाए छॾिया हुआ ऐं सादनि ऐं नवनि मुसलमाननि खे तरह तरह जे मकर ऐं फ़रेब सां इस्लाम खां बरगलाइण ऐं फेराइण लाइ कोशिशूं तेज़ करे छॾियूं हुयूं। क़ुरान पाक उन सभिनी जे शोर ऐं बेजा एतिराज़ात जो हिक ई चुप कराईंदड़ जवाब जे अंदरि उन्हनि एतिराज़ात जे हवाले सां हिकु मुनफ़रिद अंदाज़ ऐं निरालो अंदाज़ बयानु कयो त उन में एतिराज़ात जी कहिड़ी ॻाल्हि आहे। मुसलमाननि खां अॻु में जेतिरियूं बि उम्मतूं गुज़रियूं आहिनि सभिनी लाइ हिकु क़िबलो मुक़ररु हो जंहिं ॾांहुं मुंहुं करे इबादत कंदा हुआ। जेकॾहिं इस्लाम जे पैगाम आणींदड़ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे रब जे हुकुम मुताबिक़ काबे खे पंहिंजी उम्मत जो क़िबलो मुक़ररु कयो त कहिड़ी अनोखी ॻाल्हि आहे जंहिं ते एतिराज़नि जी वारोवार कई थी वञे। अल्लाह ताला जी हिकमत जी तक़ाज़ा इहा आहे त मिलत इब्राहिमी जे अलम बरदार नस्ल इस्माइल मां ईंदड़ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं संदसि उम्मत जे लाइ काबे शरीफ़ खे क़िबलो बनायो वञे, जेको हज़रत इब्राहिम ऐं हज़रत इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम जे मुबारक ऐं मुक़द्दस हथनि सां ठही तयारु थियो आहे। त दोस्तो जीअं निमाज़ लाइ क़िबलो ज़रूरी आहे ऐं मुल्क वारनि जो तरफ़ पंहिंजो पंहिंजो आहे, के ओभर ॾे त के ओलह ॾे, के उत्तर ॾे त के ॾखिण ॾे मुंहुं करे था निमाज़ पढ़नि, तीअं दिल, दिमाग़, रूह, ख़याल ऐं अमाल जो क़िबलो बि जुदा जुदा आहे। नफ़्स जो क़िबलो दुनिया ऐं दुनिया जा सींगार आहिनि। शैतान जो क़िबलो गुनाह ऐं बदकारी आहे। क़ल्ब जो क़िबलो ईमानदारी ऐं तक़वा आहे। रूह जो क़िबलो अल्लाह ताला जी इताअत ऐं फर्मा बरदारी आहे। मुसलमाननि खे रूहानी ऐं क़ल्बी क़िबले ते रही नेकिन में अगराही करणु घुरिजे ऐं उन अगराही जे करे संदन दिल ते मार्फत जा अनवार वसंदा ऐं हक़ीक़त खे खुलियल साम्हूं ॾिसंदा। दोस्तो आख़िर में अल्लाह ताला फरमायो तव्हां किथे बि हूंदो अल्लाह ताला अव्हां खे हिकु जाइ ते गॾु कंदो ऐं इहो उन लाइ नामुमकिन या मुश्किल न आहे, छो त अल्लाह ताला हर शइ ते क़ादिर आहे। जी दोस्तों प्रोग्राम सही राह मां आवां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। अॼु पाण सूरतुल बक़रह जी
145 आयत खां तिलावत तर्जुमो ऐं तफ़सीर शुरू कयो आहे। हाणे पाण 149 ऐं 150 आयत तिलावत कयूं था। अल्लाह ताला इरशाद फरमायो, वमिन हैसु ख़रजत फवल्लि वजहक शत्रल मस्जिदिल हराम व इन्नहु लल हक़्क़ु मिर रब्बिक वमल्लाहु बिगाफ़िलिन अम्मा तअमलून। वमिन हैसु ख़रजत फवल्लि वजहक शत्रल मस्जिदिल हराम व हैसु मा कुन्तुम फवल्लू वुजूहकुम शत्रहु लिअल्ला यकून लिन्नासि अलैकुम हुज्जह इल्लल्लज़ीन ज़लमू मिन्हुम फला तख़्शौहुम वख़्शौनी वलिउतिम्म निअमती अलैकुम वलअल्लकुम तहतदून। ऐं जितां बि निकिरी त पोइ पंहिंजो मुंहुं मस्जिद हराम जे तरफ़ फेराए, ऐं बेशक इहो हक़ आहे तुंहिंजे रब जे तरफ़ां, ऐं न आहे अलाह गाफ़िल उन खां जो कयूं था। ऐं जितां बि निकिरी त पोइ फेराए पंहिंजो मुंहुं मस्जिद हराम जी तरफ़, ऐं जिते बि हुजो पोइ फेरायो पंहिंजनि मुंहंनि खे उन जी तरफ़। तां त न हुजे माण्हुनि लाइ अव्हां ते का हुज्जत मगर जन ज़ुल्म कयो उन्हनि मां, पोइ न डिजो उन्हनि खां ऐं डिजो मूं खां, ऐं तां त पूरी कयां पंहिंजी नेमत अव्हां ते, ऐं तां तव्हां हिदायत वारा थियो। त दोस्तो, हिननि आयतुनि में अल मस्जिदुल हराम ॾे मुंहुं करण जो हुकुम 3 भेरा आयो आहे। उन ताक़ीद में इहा हिकमत आहे त क़िबले जी तब्दीलीअ जे हुकुम ते मुख़ालिफ़नि त घणो शोर थिए कयो, पर मुस्लमाननि खे बि उन जी हिकमत सम्झण लाइ काफ़ी इज़्तिराब हो। एतिरी ताक़ीद सां उन हुकुम खे बयानु करण सां हिकु त उन्हनि जे क़ल्बनि खे इत्मीनान ऐं सुकून हासिलु थियो, ॿियो त बार बार दोहराइण सां इहा ख़बर पई त ही क़िबले जी तब्दीली आख़िरी ऐं क़तई आहे, उनखां पोइ का बि तब्दीली न ईंदी। पहिरें भेरे वारो हुकुम फवल्लि वजहक शत्रल मस्जिदिल हराम व हैसु मा कुन्तुम फवल्लू वुजूहकुम शत्रह हज़र जी हालत लाइ आहे, यानी जॾहिं पंहिंजी जाइ या शहर में आयो त काबे शरीफ़ ॾे मुंहुं कयो, ऐं उनखां पोइ पूरी उम्मत खे उन जो हुकुम ॾिनो वियो। ऐं हैसु मा कुन्तुम जो मफ़हूम इहो आहे त इहो हुकुम सिर्फ़ु नबवी मस्जिद लाइ न, पर पंहिंजे वतन ऐं शहर में जिते बि हुजो काबे शरीफ़ ॾे मुंहुं करे निमाज़ पढ़ो। उनखां पोइ मिन हैसु ख़रजत जे लफ़्ज़ सफ़ा वाज़े कयो आहे त ही हुकुम वतन खां निकिरण ऐं सफ़र जी हालत लाइ आहे। ऐं जॾहिं त सफ़र जूं हालतूं बि मुख़्तलिफ़ हूंदियूं आहिनि, कॾहिं 2-3 ॾींहंनि लाइ कंहिं ॻोठ में रहणु थिए थो, कॾहिं सफ़र ख़तमु करण जो सिलसिलो हूंदो आहे। उन्हनि ॿिन्ही हालतुनि खे आम करण लाइ 3 भेरो वरी हिननि लफ़्ज़नि सां वहैसु मा कुन्तुम जो इज़ाफ़ो करे ॿुधायो वियो त सफ़र जी कहिड़ी बि हालत हुजे, हर हालत में निमाज़ में काबे शरीफ़ ॾे साम्हूं थियणो आहे। उन 3 भेरे जे आणण खां पोइ क़िबले जी तब्दीलीअ जी हिकु हिकमत इहा बयानु कई वई त काबो शरीफ़ अल्लाह जो घर यानी काबतुल्लाह शरीफ़ ॾे मुंहुं न करण जे करे अहले किताब ऐं मुशरिक अव्हां ते एतिराज़ कंदा, ऐं इहो एतिराज़ सही बि न हूंदो। अहले किताब चवंदा, जॾहिं तौरात ऐं इंजील में चिटो ऐं वाज़ह तरह लिखियलु आहे त नबी आख़िर ज़मान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो क़िबलो काबे शरीफ़ ॾांहुं हूंदो, यानी काबतुल्लाह हूंदो, ऐं पाण उन ॾांहुं मुंहुं नथो करे त पोइ उहो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न आहे, जंहिंजो असांजे किताबनि में ज़िक्र आहे। ऐं मुशरिक चवंदा त हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मिलत इब्राहिमी ते हुजण जी दावा कनि था, पर उन जे क़िबले खे क़िबलो नथा सम्झनि। उनखां पोइ अल्लाह ताला फरमायो त मां पंहिंजी नेमत अव्हां ते पूरी थो कयां। उन नेमत मां मुराद काबे शरीफ़ खे क़िबलो बनाइणु आहे, ऐं वाक़ई इहा वॾी नेमत आहे, छो त उन सां मिलत इस्लामिया खे हिकु मख़सूस ऐं महसूस मर्कज़ अता कयो वियो आहे, जो उन्हनि जी इबादात ऐं तवजुहात जे मुरजह हुजे। तां त रंग, ज़ुबान, क़ौमियत ऐं वतन जे सभिनी इख़्तिलाफ़ात जे बावजूदु उन्हनि खे ॾिसण वारो यकीन करे त हीअ क़ौम आहे जो उन्हनि जे तवजुहात जो मर्कज़ बि हिकु आहे, त हयातीअ जो मक़सद बि हिकु। ही अहिड़ी हिकु क़ौम आहे।
क़िबले जी तब्दीलीअ में इन ॻाल्हि ॾे बि इशारो हो त हाणे दुनिया जे क़ियादत बनी इसराईल खां मुंतक़िल थी बनी इस्माईल में आई आहे। यानी हाणे अव्हां जा क़ाइद बनी इस्माईल आहिनि। इहा सरफराज़ी ऐं शरफ़ बि हिकु उज़मा नेमत आहे। जी दोस्तो, हाणे पाण 151 आयत तिलावत कयूं था। उनजो तर्जुमो ऐं तफ़सीर। अल्लाह ताला इरशाद फरमायो, कमा अरसलना फ़ीकुम रसूलम मिनकुम यतलू अलैकुम आयातिना वयुज़क्कीकुम वयुअल्लिमुकुमुल किताब वल हिकमत वयुअल्लिमुकुम मा लम तकूनु तअलमून। जीअं मोकिलियोसूं अव्हां में रसूल अव्हां मां पढ़े थो अव्हां जे अॻियां आयतूं असां जूं, ऐं पाक थो करे अव्हां खे ऐं पढ़ाए थो अव्हां खे किताब ऐं हिकमत ऐं पढ़ाए थो अव्हां खे उहे ॻाल्हियूं जो अव्हां न ॼाणंदा हुआ। काबे शरीफ़ जी तमीर वक़्तु जेका दुआ हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम घुरी हुई त या अल्लाह हिन शहर में रहंदड़नि ॾांहुं हिननि सिफ़तुनि वारो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मबऊस फरमा। हिन आयत में इहो ॿुधायो थो वञे त उहा दुआ मक़बूल हुई ऐं उहो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि सभिनी सिफ़तुनि सां मौसूफ़ थी तशरीफ़ फरमा थियो आहे। दोस्तो, बातिनी उलूम जी तइलीम हिन आयत सगूरी में वयुअल्लिमुकुम ॿियो भेरो आणण में इन ॻाल्हि ॾे इशारो आहे त उहा तइलीम किताब ऐं हिकमत जी तइलीम खां जुदा ॿियो क़िस्म आहे। अल्लामा सनाउल्लाह पानीपती अलैहि रहमत लिखियो आहे त युअल्लिम जो फ़ेल ॿ भेरा आणणु इन ॻाल्हि ते दलालत थो करे त इहा तइलीम किताब ऐं हिकमत जी तइलीम खां जुदा आहे ऐं शायदि उन मां मुराद लुदनी इल्मु आहे जेको क़ुरान करीम जे बातिन ऐं नबी मुकरम नूर मुजस्सम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे पुर नूर ऐं रोशन सीने खां हासिल थींदो आहे ऐं उन जे हुसूल जो ज़रियो ही मुरवज पढ़णु ऐं पढ़ाइणु नाहे बल्कि अनकास आहे। यानी क़ुरान जे सिज जा चमकारा ऐं नबूवत जे चंड जा शुआ दिलि जे आईने ते ईंदा आहिनि। कामिल वली जेके नबूवत जे अनवार जा सही वारिस आहिनि उहे बि पंहिंजे सफ़ाईअ वारनि मुरीदनि ते अहिड़े क़िस्म जे उलूम ऐं मारिफ़ जो अलक़ा कंदा आहिनि। दोस्तो, ॼाणणु घुरिजे त हिन आयत सगूरी में गौर करण सां ही फ़ाइदा हासिल थिया त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात जो अता थियणु नेमत आहे। छो त कमा अरसलनाक जे काफ़ तशबीह वारे जो तअल्लुक़ वले उतिम नेमती अलैकुम सां आहे ऐं हक़ीक़त हीअ आहे त हीअ नेमत ॿियनि सभिनी नेमतुनि खां वॾी आहे। ॿियूं नेमतूं फ़ानी आहिनि। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जूं महिरबानियूं हमेशह आहिनि, मरण खां पोइ बि ॿिया छॾे वेंदा। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो क़ब्र में बि दीदार थींदो ऐं ॿियूं नेमतूं सभु संदन सदके वजूद में आयूं आहिनि। लौला कलमा ख़लक़तुल अफ़लाक सही हदीस आहे। जीअं अल्लामा अली कारी मौज़ूआत कबीरा में साबित कयो आहे त दोस्तो, क़ुरान पाक जी तिलावत करण बि ज़रूरी आहे ऐं उन ते अमल करण बि लाज़िम। जो शख़्स सिर्फ़ तिलावत करे अमल न करे या अमल त करे पर तिलावत नथो करे त उहो बदनसीब आहे। क़ुरान पाक सिर्फ़ ॿोली ॼाणण या अकुल सां सम्झ में न ईंदो। क़ुरान पाक जे सम्झण जे लाइ नबी पाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जन जी तइलीम जी ज़रूरत आहे। ज़ाहिरी बातिनी पाकाई हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां मिलंदी। उनखे छॾे करे सिर्फ़ क़ुरान पाक पढ़ण वारो कॾहिं बि पाक न थी सघंदो। दोस्तो, क़ुरान पाक जो इल्मु उहो आहे जो उन जे पढ़ाइण लाइ अल्लाह ताला नबीयन अलैहिमुस्सलातु वस्सलाम जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मोकिलियो। साइंस या ॿियनि इल्मनि जे पढ़ाइण लाइ को नबी न मोकिलियो वियो, मगर क़ुरान पाक उन्हनि सभिनी खां मथे आहे जो उन जी तइलीम जो
एतिरो एहतमाम कयो वियो ऐं इहो बि साबित थियो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हर उम्मतीअ जे हर ऐब ऐं गुनाह खां वाक़िफ़ु आहिनि, तॾहिं त उन्हनि खे उन्हनि गुनाहनि ऐं ग़लतियुनि खां पाक था कनि। दोस्तो, हाणे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम जे ॿिए पारे सूरतुल बक़रह जी 152 आयत में इरशाद फरमाए रहियो आहे त फ़ज़्कुरूनी अज़्कुरकुम वश्कुरूली वला तकफ़ुरून। पोइ मूंखे यादि कयो त मां अव्हांखे यादि कयां ऐं मुंहिंजो शुकुरु कयो ऐं मुंहिंजी बेशुक्री न कयो। ज़िक्र जी माना आहे यादि करणु, जंहिंजो ताल्लुक़ क़ल्ब सां हूंदो आहे। ज़ुबान सां ज़िक्र करण खे बि उन जे करे ज़िक्र सॾियो थो वञे, जो ज़ुबान क़ल्ब जो तर्जुमान आहे। क़ल्ब जूं ॻाल्हियूं ज़ुबान सां बयानु कयूं वेंदियूं आहिनि ऐं ज़ुबानी ज़िक्र बि उहो मोतबर ऐं काराइतो आहे जंहिंसां गॾु दिलि में बि अल्लाह ताला जी यादि हुजे। भला जेकॾहिं को माण्हू ज़ुबान सां ज़िक्र तस्बीह ऐं तहलील पढ़े थो मगर उन जी दिलि ज़िक्र सां नथी लॻे त बि ज़िक्र कंदो रहे, जो इहा बि यादि इलाही त आहे। दोस्तो, जॾहिं आयत करीमा में ज़िक्र जो इरशाद थियो आहे त छो न असां उन ज़िक्र जूं भलायूं ऐं बरकतूं पंहिंजे महबूब आका खां पुछूं। इब्न माजा हज़रत अब्दुल्लाह बिन मिस्र रदी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आंदी आहे त हिकु एराबी बहराड़िन में रहण वारे अरब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत में अर्ज़ु कयो त इस्लाम जा कम घणा आहिनि, मूंखां का अहिड़ी शइ या रसूलुल्लाह करायो, मूंखे ॿुधायो जो मां उनखे चिंबड़ी पवां। पाण उनखे फरमायाऊं त ला यज़ालु लिसानिक रतबम मिन ज़िक्रिल्लाहि अज़्ज़ वजल, यानी तुंहिंजी ज़ुबान हमेशह अल्लाह अज़्ज़ वजल जे ज़िक्र सां ताज़ी हुजे। ऐं हज़रत अबू हुरैरा रदी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो इन्नल्लाह अज़्ज़ वजल यक़ूल अना मअ अब्दी इज़ा हुवा ज़करनी व तहर्रकत बी शफ़ताह, यानी अल्लाह ताला फरमाए थो त मां पंहिंजे बाने सां गॾु आहियां जंहिं वक़्तु उहो मूंखे यादि कंदो आहे ऐं मुंहिंजे ज़िक्र सां उन जा चप चुरंदा आहिनि। इहे हदीसूं लिखण खां पोइ अल्लामा मोहम्मद बिन अहमद अंसारी अलैहि रहमत पंहिंजे लिखियल तफ़सीर में आंदो आहे त इन ज़िक्र मां मुराद दिलि वारो ज़िक्र आहे, जंहिं ते आम हालात में हमेशगी करणु वाजिबु आहे। अल्लामा पानीपती अलैहि रहमत हिन आयत जे तफ़सीर में लिखियो आहे त जॾहिं उन्हनि मारिफ़तुनि जे हासिल करण जो तरीक़ो सिर्फ़ु अलक़ा ऐं इनकास आहे ऐं अल्लाह ताला जे ज़िक्र ऐं मुराक़बे सां ई उहा इस्तेदाद पैदा थींदी आहे जो उहो हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे सीने खां वास्ते सां या वास्ते खां सवाइ फैज़ जो अलक़ा क़बूल करे सघे। उन लाइ हुकुम कयो वियो त मुंहिंजो ज़िक्र कंदा कयो ऐं ज़िक्र जी घणाईअ सां ई अव्हां उन मक़ाम ते पहुचंदव जिते अनवार ऐं तजल्लियात जे बेहिसाब बारिश हूंदी आहे ऐं दूरीअ जा हिजाब हिकदमि हटाया वेंदा आहिनि। दोस्तो, अहिड़ी तरह अल्लाह ताला जे नेमतुनि ते उन जो शुकुर बि घणो कजे ऐं रब करीम जो शुकुर करण बि वॾी इबादत आहे। शुकुर जा 2-3 दर्जा आहिनि। हिकु त हर नेमत खे अल्लाह ताला जी तरफ़ां ॼाणे, ॿियो त हर नेमत ते अल्लाह ताला जो हम्द करे, टियों त पाण खे गुनाहनि खां बचाए, चौथों त अल्लाह ताला जी नेमत खे गुनाहनि में ख़र्च न करे ऐं उनखे अल्लाह ताला जी इबादत में ख़र्च करे। इहो शुक्र जो आला दर्जो आहे ऐं शरीयत ऐं तरीक़त जो उसूल बि इहो आहे। हज़रत सफ़ियान रदी अल्लाह ताला अन्हु खां सवाल कयो वियो त शुकुर छा आहे? फरमायो त जन कमनि खां अल्लाह ताला मना कई आहे उन्हनि खां पासो करणु इहो शुकुर आहे। दोस्तो, ज़िक्र खां पोइ हाणे अल्लाह तबारक व ताला हिकु अहम हुकुम इरशाद फरमाए रहियो आहे। सूरतुल बक़रह जी 153 आयत अल्लाह ताला फरमायो
या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह मअस्साबिरीन। अल्लाह ताला ईमान वारनि खे बुलंद ऐं आला मक़ामात अता कया आहिनि। उन्हनि में तकलीफ़ूं ऐं मुशक़तूं बि ईंदियूं। हिन आयत में उन्हनि जे बर्दाश्त करण ऐं उन्हनि खे हल करण जो तरीक़ो ॿुधायो वियो आहे। फ़रमान आहे त दुनिया जी इमामत जो जेको शरफ़ अव्हांखे अता थियो आहे, उन जी ज़िम्मेदारियुनि खां पूरी तरह निकिरण लाइ सब्र जी दामन चङी तरह ऐं मज़बूती सां वठो। मुश्किलातुनि खां घबरायो न, बल्कि अल्लाह ताला जी ताईद ऐं मदद ते भरोसो कंदे क़दम वधाईंदा हलो ऐं निमाज़ जे ज़रिए अल्लाह ताला सां पंहिंजी बंदगी वारो ताल्लुक़ पको रखंदा अचो। यकीनन कामयाबी अव्हांजा क़दम चुमंदी। दोस्तो, इन आयत में अल्लाह ताला फरमायो त मां अव्हां सां गॾु आहियां। त अल्लाह ताला सब्र वारनि सां गॾु आहे। इन गॾु हुजण मां मुराद आहे त अल्लाह ताला जी ताईद ऐं मदद अव्हां सां गॾु हूंदी। अल्लामा पानीपती अलैहि रहमत लिखियो आहे त अल्लाह ताला जो गॾु हुजणु कीअं आहे। उन जी कैफ़ियत आम मालूम न आहे, मगर आरिफ़नि ते रोशन थींदी आहे ऐं उन जी हक़ीक़त खे अल्लाह ताला खां सवा को बि नथो पहुची सघे। आरिफ़ बंदा सम्झी सघनि था। अल्लाह ताला अॻिते इरशाद फरमायो 154 आयत में, वला तक़ूलू लिमन युक़्तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउम वलाकिन ला तशऊरून। ऐं न चओ उन्हनि जे लाइ जो कुठा था वञनि अल्लाह जी वाट में त उहे मुअल आहिनि, बल्कि जीअरा आहिनि ऐं पर अव्हां नथा सम्झो। दोस्तो, ॼाणणु घुरिजे त जॾहिं बदर जी जंग में मुस्लमान शहीद थिया त माण्हुनि चवणु शुरू कयो त फ़िलाणो मरी वियो ऐं पंहिंजी हयाती जे लज़्ज़तुनि खां महरूम थी वियो। ख़ुदावंदी गैरत उन चवण खे पसंदि न कयो त जन हिन दीन जी सरबुलंदी जे लाइ पंहिंजूं जानियूं क़ुर्बान कयूं, उन्हनि खे मुअल चयो वञे। उन जे करे ही आयत नाज़ुल करे अल्लाह जी वाट में साह ॾियण वारनि खे मुअल चवण खां सख़्तीअ सां मना कई वई, बल्कि ॿुधायो वियो त उहे जीअरा आहिनि। दोस्तो, जीअरा आहिनि, अल्लाह जो कलाम थो चवे जीअरा आहिनि। हाणे कीअं जीअरा आहिनि, शहीदनि जी ज़िंदगी कहिड़े क़िस्म जी आहे, अचो त इहो तफ़सील अव्हांखे ॿुधायां। इन मसइले ते गुफ़्तगू कंदे अल्लामा आलूसी बगदादी अलैहि रहमत लिखियो आहे त सल्फ़े सालिहीन जी अक्सरियत जो इहो मज़हब आहे त शहीदनि जी हयाती हक़ीक़ी रूह ऐं जिस्म सां आहे। यानी उन्हनि जे जिस्म में रूह बि आहे त साॻे वक़्तु उहो ईअं ई जिस्म जीअं असां वां हिते दुनिया में घुमूं फिरूं था। उनखां थोरो अॻिते लिखियो अथसि त बज़ उलमा इन मज़हब ते आहिनि त उन्हनि जी हयाती रूहानी आहे। वरी अॻिते हली लिखे थो त मशहूर मज़हब आहे त पहिरियों क़ौल वधीक सही ऐं तरजीह वारो आहे ऐं इहो क़ौल हज़रत इब्न अब्बास, क़तादा, मुजाहिद, हसन बसरी, अमिर बिन उबैद, वासिल बिन अता, जबाई ऐं रमानीअ ॾे निस्बत कयल आहे। यानी उन्हनि सभिनी जो बि इहो चवणु आहे। अल्लामा पानीपती अलैहि रहमत लिखियो आहे त अल्लाह ताला उन्हनि जे रूहनि खे जिस्मनि वारी ताक़त ॾींदो आहे, पोइ ज़मीन आसमान जन्नत में जिते घुरनि त वञनि था ऐं पंहिंजनि दोस्तनि जी मदद कनि था, दुश्मननि खे हलाक कनि था इंशाअल्लाह ताला। दोस्तो, जॾहिं शहीदनि जी ज़िंदगी जो ही हाल आहे त अंबिया किराम अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं सिद्दीक़ीन रज़ी अल्लाह अन्हुम जेके मर्तबे ऐं शान में बिल इत्तिफ़ाक़ अर्फ़ ऐं आला आहिनि, उन्हनि जी ज़िंदगी में कीअं थो शुबो करे सघिजे। जंग उहद खां 46 साल पोइ हज़रत अमिर बिन जमूह ऐं हज़रत अब्दुल्लाह बिन जबीर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जेके हिक ई क़बर में दफ़न कयल हुआ,
उन्हनि जी क़बर जॾहिं सैलाब जे करे खुली पई। दोस्तो, ये हक़ीक़त, ॿई शहीद, ॿई सहाबी, हज़रत अमीर बिन जमूह ऐं हज़रत अब्दुल्लाह बिन जबीर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा, जन खे दफ़न हिकिड़ी क़बर में हिक लहद में कयो वियो हो। ऐं जॾहिं सैलाब आयो, उहा क़बर खुली त उन्हनि जा पाक जिस्म ईअं ताज़ा ताज़ा खुलियल ऐं ख़ुशि लधा विया ॼण त काल दफ़न कया विया आहिनि। ऐं बेहक़ी शरीफ़ में आहे त जॾहिं हज़रत मुआविया जबल उहद खां कज़ामा नहर जे वहाइण जो इरादो कयो त ऐलान करायई त जंहिंजो बि मिट माइट उहद जे शहीदनि में हुजे सो अचे। पोइ मदीने शरीफ़ मां माण्हू निकिरी आया ऐं उन्हनि शहीदनि जे जिस्मनि खे ॾिठो त ताज़ा ताज़ा रखियल हुआ। नहर खोटींदे हिक शहीद जे पेर खे थोरी कोडर जी कुंड लॻी वई त उन मां ताज़ो रतु वहणु लॻो ऐं उन्हनि जे क़बरुनि जी मिटीअ मां मुश्क जी सुरहाण थिए आई। जी दोस्तो, तफ़सीर मज़हरी सुफ़े 142 जुल्द पहिरें में लिखियो आहे। मुफ़्ती मोहम्मद शफ़ी साहब देवबंदी लिखियो आहे त बहज़ी औलिया ऐं सालिह बि इन फ़ज़ीलत में शहीदनि सां शरीक आहिनि। दोस्तो, नफ़्स सां मुजाहिदो कंदे मरी वञण खे बि मानवी तौरु शहादत में दाख़िल सम्झो वेंदो आहे। तफ़सीर मुआरिफ़ुल क़ुरान सुफ़े 342 जुल्द पहिरें में लिखे थो त हिकिड़ो माण्हू आहे जेको काफ़र सां जिहाद करे थो ऐं हिकिड़ो माण्हू आहे जेको नफ़्स सां जिहाद करे थो, त उहो नफ़्स सां जिहाद करण वारो बि शहीद आहे। तिबरानी शरीफ़ हज़रत इब्न उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आंदी आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, अल मुअज़्ज़िनुल मुहतसिबु कशहीदिल मुतशख़्ख़ित फ़ी दमिही इज़ा मात लम यदुद फ़ी क़ब्रिही। यानी बांग ॾींदड़ जेको अल्लाह ताला खां सवाब जी तलब कंदड़ आहे। यानी मुअज़्ज़िन 5 वक़्त बांगो बांग ॾिए थो, पर उहो कंहिं बि तरह जी उजरत नथो वठे, पघार नथो वठे, पैसा नथो वठे, घुर या लालच नथो करे। मुंहिंजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उहो उन शहीद वांगुरु आहे जेको पंहिंजे रत में लेथिड़ियो पियो हुजे। जॾहिं उहो बांगो मरंदो त क़बर में कीड़ा न पवंदसि। इब्न मंदा हज़रत जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आंदी आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, इज़ा मात हामिलुल क़ुरआन औ हय्यल्लाहु इलल अर्द अल्ला ताकुलु लहमहु फयक़ूलुल अर्द ऐ रब्बि कैफ़ अकुलु लहमहु व कलामुक फ़ी जौफ़िही। यानी जंहिं वक़्तु क़ुरान पाक जो ख़िदमत कंदड़ मरंदो त अल्लाह ताला ज़मीन खे हुकुम कंदो आहे त उन जे गोश्त खे न खाए। पोइ ज़मीन अर्ज़ु कंदी आहे त पालनहार, मां उन जे गोश्त खे कीअं खाईंदसि, हालांकि तुंहिंजो कलाम उन जे पेट में आहे। यानी हाफ़िज़ क़ुरान, आलिम क़ुरान, जेको क़ुरान पाक सां दिलि लाए थो, जेको क़ुरान पाक खे हीअं में हंडाए थो। क़ुरान थो इंसान खे इंसान बनाए, क़ुरान थो इंसान जी अज़मत खे वधाए, क़ुरान थो इंसान खे अल्लाह सां मिलाए। त इहो कलाम इलाही आहे जेको सीने में सांढण सां, हीअं में हंडाइण सां क़बर में वञे थो त ज़मीन खे अल्लाह जो अमर थो थिए, ख़बरदार हीउ मुंहिंजो बंदो जंहिंजे दिलि में रब जो कलाम आहे। उहा ज़मीन बि इहो ई जवाबु ॾिए थी, मुंहिंजा मौला न, मुंहिंजा मौला, मां उनखे कीअं खावां जंहिंजे पेट में, जंहिंजे वजूद में, जेको बंदो मुंहिंजे पेट में आयो आहे, पर उनजे पेट में, उनजे सीने में मुंहिंजा मौला तुंहिंजो कलाम आहे। दोस्तो, हिन 20वीं सदीअ जो वाक़ियो आहे त जॾहिं दजलो दरिया हज़रत अब्दुल्लाह बिन जाबिर ऐं ॿियनि शहीदनि जे क़बरुनि खे बिल्कुलु वेझो अची पहुतो हो त इराक़ी हुकूमत उन्हनि भलारनि शहीदनि जे जिस्मनि खे कढी हज़रत सलमान फ़ारसी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी भर में दफ़न करण जो प्रोग्राम ठाहियो। जॾहिं उन्हनि जूं बाबरकत क़बरूं खोटिरियूं वियूं त
त 13 सदियुनि यानी 1300 साल गुज़रण खां पोइ बि संदन पाक जिस्म सही ऐं सलामत हुआ। हज़ारे माण्हुनि इस्लाम जो ही मौजज़ो ऐं क़ुर करीम जी हिन आयत जी सचाई पंहिंजे अखियुनि सां ॾिसी ईमान खे ताज़ो कयो हो। हज़रत अब्दुल्लाह बिन जाबिर ऐं ॿिया शहीद। सुभान अल्लाह, छा त अल्लाह ताला जे कलाम जी बरकत आहे, छा त रब्बे काइनात अज़्ज़ व जल रहनुमाई फरमाई आहे। दोस्तो, अॻिते अल्लाह तबारक व तआला जी ज़ात इरशाद फरमायो 155 आयत सूरतुल बक़रह जी 156 ऐं 57 टे आयतूं तिलावत करियां थो, उन जो तर्जुमो ऐं पोइ तफ़सीर ॿुधो। अल्लाह ताला इरशाद फरमायो वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफ़ि वल जूअ व नक़्सिम मिनल अमवालि वल अनफुसि वस्समरात वबश्शिरिस साबिरीन अल्लज़ीन इज़ा असाबतहुम मुसीबतुन क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन उलाइका अलैहिम सलवातुम मिर रब्बिहिम व रहमह व उलाइका हुमुल मुहतदून। ऐं अलबत्ता ज़रूरु आज़माईंदासूं अव्हां खे कंहिं हिक शइ सां, ख़ौफ़ सां ऐं बुख सां ऐं मालनि ऐं सिरनि ऐं मेवनि जे घटाइण सां ऐं बिशारत ॾे सबुर कंदड़नि खे। उहे जो जंहिं वक़्तु पहुचे थी उन्हनि खे का मुसीबत त चवनि था बेशक असां सिर्फ़ु अल्लाह जा आहियूं ऐं बेशक असां उन ॾांहुं मोटंदड़ आहियूं। उहे उन्हनि ते महिरबानियूं आहिनि उन्हनि जे रब जे तरफ़ां ऐं रहमत आहे ऐं उहे ई हिदायत वारा आहिनि। दोस्तो, अव्हां आयत करीम खे ॿुधो। हाणे तफ़सीर खे पाण समात कयूं त जेसिताईं इंसान हिन दुनिया में आहे त ॾुख दर्द ग़म उन ते अचनि ई अचनि था। क़ुर करीम पंहिंजनि मञण वारनि खे उन ग़लति फ़हमीअ में रहण खां बचायो आहे त इस्लाम में अचण खां पोइ उहे दुनिया में बि हर तरह जे ॾुखनि खां महफ़ूज़ रहंदा। ईअं न आहे। हा, उन्हनि खे सब्र जी ढाल क़ुर पाक ॾिनी आहे जंहिंसां उहे मुसीबतुनि ऐं हादिसनि जे बेरहम हमलनि खां बचा वठी सघनि था। उन्हनि खे हिकु अहिड़ो अक़ीदो ॾिनो अथसि जेको उन्हनि जे सुकून ऐं करार खे निहायत नाज़ुक हालतुनि में बि सलामत रखी सघे थो। हर शख़्स ॼाणे थो त जंहिंजे हथ मां सब्र जी दामन छॾाए वई उन में मुक़ाबले करण जी हिम्मत न रहंदी आहे ऐं मुसीबतूं उन खे कख पन वांगुरु वहाए वेंदियूं आहिनि। पर जेकॾहिं अल्लाह ताला ते तवक्कल कंदे मुसीबत जे साम्हूं बीठो रहंदो त उहे ख़ुदि ब ख़ुदि ख़तमु थी वेंदियूं। पर जंहिंजो हीउ अक़ीदो हूंदो त मां ऐं मुंहिंजो सभु कुझु मुंहिंजो पंहिंजो न आहे, अल्लाह ताला जो ॾिनल आहे, उहो कंहिं बि जानी या माली नुक़सान खां एतिरो दिलगीर न थींदो, बल्कि उहो पाण खे नई जिदोजहद लाइ तयारु रखंदो। उन जे करे क़ुर करीम मुसीबतुनि अचण जे ज़िक्र सां गॾु उन्हनि खे हल करण वारो नुस्ख़ो बि बयानु कयो आहे ऐं आख़िर में आयो आहे त साबित क़दम रहण वारनि ते अल्लाह ताला जे तरफ़ां तरह तरह बरकतूं ऐं रहमतूं नाज़िल थींदियूं आहिनि। दोस्तो, हिन आयत करीम जे अंदरि अल्लाह ताला फरमायो इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। पाण जेकॾहिं कलाम इलाही खे पढ़ूं था त रब चवे थो क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। चवनि था बेशक असां सिर्फ़ु अल्लाह जा आहियूं ऐं बेशक असां उन ॾांहुं मोटंदड़ आहियूं। त मुसीबत वक़्तु या कंहिं बि दिलि खे ईज़ाईंदड़ तकलीफ़ जे वक़्तु इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन चवण में वॾो सवाबु आहे। मिसाल तौरु का शइ ज़ाया थी वई, हथ मां को गिलास किरियो, थांव किरियो, हलंदे रस्ते में का अहिड़ी शइ किरी पई, ज़ाया थी वई, उन ते इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन पढ़ी वरितो।
अचानक वेठो आहे, ख़ुदा जी नेमत आहे, बिजली आहे, लाइट आहे, रोशनी आहे, ऊंदहि थी वई, तॾहिं बि उनखे इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन पढ़णु खपे। त अहिड़ा खोड़ सारा हादसा ज़िंदगी जे अंदरि अचनि था, त उन्हीअ ते अड़े या अहिड़े क़िस्म जा ॿिया ही छा थी वियो, त इहे लफ़्ज़ चवण जे बदिरां माण्हू पढ़े इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। मोमिननि जी माउ सैयदा उम्मे सलमा रज़ी अल्लाह अन्हा खां रवायत आहे त मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां ॿुधो, पाण फरमायूं त कंहिं बि बाने खे का मुसीबत पहुचे थी, पोइ इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, अल्लाहुम्मा अखरिजनी फ़ी मुसीबती व अखलिफ़ ली ख़ैरम मिनहुमा। बेशक असीं सिर्फ़ु अल्लाह जे लाइ आहियूं ऐं बेशक असीं उन ॾांहुं मोटंदड़ आहियूं। ए अल्लाह मूंखे हिन मुसीबत में अजुर ॾे ऐं उनखां मूंखे भलो एवज़ अता कर। चवे त उनखे अल्लाह ताला अजुर ॾींदो ऐं उनखां भलो एवज़ बि अता कंदो। हिकिड़ी शइ उनजी ज़ाया थी, पुटु गुज़ारे वियो, पीउ गुज़ारे वियो, त उन खे दुनिया जे अंदरि अजुर ऐं सवाब मिले थो, त उन जो एवज़ रब्बे काइनात उन जी मर्ज़ी आहे त उहो दुनिया में ॾिए, क़बर में ॾिए या आख़िरत में ॾिए, पर हू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन पढ़े थो। तिबरानी ऐं इब्न मरदवी हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आंदी आहे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त मुंहिंजी उम्मत खे अहिड़ी शइ अता कई वई आहे, ओतियत उम्मती शै अल्लम इहो त हू अहदुम मिनल उमम ऐं यकूलू इंदल मुसीबत इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। यानी मुंहिंजी उम्मत खे अहिड़ी शइ अता कई वई आहे जेका अॻियनि उम्मतुनि मां कंहिं हिक खे बि अता न थी हुई, उहा हीअ आहे जो मुसीबत वक़्तु इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन चवनि। अक्रमा खां रवायत आहे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो ॾीओ विसामी वियो त पाण फरमायूं इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। अर्ज़ कयो वियो त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छा हीअ बि मुसीबत आहे? पाण फरमायूं त हाओ, ऐं हर उहा शइ जेका मोमिन खे ईज़ाए थी, उहा उन लाइ मुसीबत आहे ऐं उन लाइ उन में अजुर आहे। त दोस्तो, अवां अंदाज़ो लॻायो त अल्लाह तबारक व ताला जे कलाम पाक असांजी केतिरी रहनुमाई फरमाई आहे। त हाणे पाण सूरतुल बक़रा जी 158 आयत तिलावत करियूं था। अल्लाह ताला फरमायो इन्न सफ़ा वल मरवत मिन शआइरिल्लाह फमन हज्जल बैत अव इअतमर फला जुनाह अलैहि अन यतव्वफ़ बिहिमा वमन ततव्वअ खैरन फ़इन्नल्लाह शाकिरुन अलीम। बेशक सफ़ा ऐं मरवो अल्लाह जे निशाननि मां आहिनि, पोइ जेको हज करे बैत जो या उमरो करे, पोइ न आहे गुनाह उन ते जो चकर हणे उन्हनि जे विच में, ऐं जंहिं ख़ुशीअ सां वधायो चङाईअ खे, पोइ बेशक अल्लाह क़दुरदान घणो ॼाणंदड़ आहे। सफ़ा ऐं मरव मस्जिद हराम जी भर में ॿ नंढड़ा जबल आहिनि, जिन जे विच में ड्रोड़ण उन्हनि मनासिक हज जे अहकाम मां हो जेके अल्लाह ताला हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन खे सेखारिया हुआ। बाद में जॾहिं मक्को पाक ऐं उन जे आस पास में शिरक ऐं जाहिलियत पखिड़िजी वई, त सफ़ा ते असाफ़ ऐं मरवा ते नाइला नाले बुत रखिया विया ऐं मुशरिक उन्हनि जो तवाफ़ कंदा हुआ। पोइ जॾहिं हबीब अकरम रसूल मुअज़्ज़म सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़रिए इस्लाम जी रोशनी अहले अरब ताईं पहुती, त मुस्लमाननि जे दिलनि में इहो सवाल उथणु लॻो त सफ़ा ऐं मरवा जे विच में ड्रोड़ण हज जे असली मनासिक मां आहे या महज़ शिरक जे ज़माने जी ईजाद आहे। ऐं ॿियो त उन ड्रोड़ण सां कंहिं मुशरिकाना फ़ेल या मुर्तकिब थियण त न आहे। ऐं अहले मदीना जी दिलि में त अवल खां ई सफ़ा ऐं मरवा जे विच में ड्रोड़ण खां कराहत हूंदी हुई, छो त उहे मनात जा मोतक़िद हुआ, आसाफ़ ऐं नाइला खे न मञींदा हुआ। यानी मनात उन्हनि जो बुत हुयो जंहिंजी हू
बुत परस्ती कंदा हुआ। आसाफ़ ऐं नाइल ही बि ॿ बुत हुआ जेके सफ़ा ऐं मरवा ते रखिया विया हुआ। उन्हनि वजहनि जे करे ज़रूरी हो त मस्जिद हराम खे क़िबलो मुक़ररु करण सां ॿियनि ग़लति फ़हमियुनि जो बि अज़ालो कयो वञे जेके सफ़ा ऐं मरवा जे बारे में पैदा थियूं हुयूं, ऐं माण्हुनि खे ॿुधायो वञे त उन्हनि ॿिन्ही मक़ामनि जे विच में ड्रोड़ण हज जे असली मनासिक मां आहे ऐं उन्हनि मक़ामात जो तक़दुस अल्लाह ताला जे तरफ़ां आहे, जाहिलियत वारनि जी मनघड़त न आहे। दोस्तो, शाइर जो ज़िक्र थियो। शाइर छा आहे? शाइर शईर जो जमो आहे जंहिंजो मादो आहे शेर, माना सनड़ी निशानी। शाइर मां उहा शइ मुराद आहे जंहिंजी तज़ीम करणु रब जी इबादत जी निशानी हुजे, या उहे निशान जंहिंजे क़ाइमु रखण जो अल्लाह ताला हुकुम कयो हुजे। उन जे करे उहा जाइ या उहो वक़्तु ऐं उहे अलामात जे दीन जूं निशानियूं आहिनि, सभई अल्लाह जा शाइर आहिनि। क़ुरान करीम में बि अल्लाह ताला शाइर जम जो सीगो आणे उनखां पोइ मिन तबईदी आणे ॿुधायो त सफ़ा ऐं मरवो बि अल्लाह ताला जे शाइर मां आहिनि। शाइर मां आहिनि त अल्लाह तबारक व ताला जी ज़ाते बाबरकात बाक़ी शाइर जेके आहिनि उहे तमामु घणा आहिनि। ॿुधायो रब काइनात सूरह हज में क़ुर्बानी जे जानवरनि खे शाइरुल्लाह सॾियो वियो। सफ़ा ऐं मरवो अल्लाह ताला जी प्यारी बानी सैयदा हाजरा रज़ी अल्लाह अन्हा जा यादगार आहिनि। पाण पंहिंजे फ़र्ज़ंद सैयदना इस्माईल अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ पाणी तलब कंदे उन्हनि ॿिन्ही जबलनि जे विच में ड्रोड़ी हुई, लिहाज़ा उते मुस्लमाननि जी हाज़िरी संदन निशानी आहे। दोस्तो, हनफ़िन वटि हज ऐं उम्रे में सफ़ा ऐं मरवे जे विच में ड्रोड़णु वाजिबु आहे ऐं छॾण जे करे क़ुर्बानी ॾिनी वेंदी। हज ऐं उम्रे जे लफ़्ज़ी ऐं इस्तिलाही माना खे सम्झण बि ज़रूरी आहे। त दोस्तो, हज कहिड़ी शइ आहे, हज जी माना छा आहे ऐं उमिरो कहिड़ी शइ आहे, असां कॾहिं इन ते ग़ौर न कयो आहे, कॾहिं उलमा खां न पुछियो आहे, छो त असां क़ुरान करीम खां दूरी रखूं था। वक़्तु दोस्तनि जे लाइ आहे, यारनि जे लाइ आहे, फेसबुक जे लाइ आहे, इंटरनेट जे लाइ आहे, उता कचहरियुनि लाइ आहे, पर अल्लाह जे कलाम खे सम्झण लाइ असीं वक़्तु कढण लाइ तयारु न आहियूं। जॾहिं वक़्तु न कढंदासीं, न पढ़ंदासीं त सम्झ, शऊर, अदराक किथां मिलंदो, अकुल, फ़हम, फ़ुरासत किथां मिलंदी। हज जी लफ़्ज़ी माना आहे इरादो करणु, ऐं शरई इस्तिलाह में मख़सूस अरकान अदा करण जो नालो हज आहे, छो त उन में बैतुल्लाह जो इरादो बि हूंदो आहे ऐं बार बार हाज़िरी बि, उन जे चौतरफ़ चकर लॻाइण बि। उमिरि जी माना आहे आबाद करणु, जीअं अल्लाह ताला जो फ़रमान आहे व अमरूहा अक्सर मिम्मा अमरूहा, ऐं आबाद कयाऊं उन खे अक्सर उन खां जो आबाद कयाऊं। हयातीअ खे बि उन जे करे उमिरि सॾियो वेंदो आहे जो उन मुद्दत में बदन रूह सां आबाद हूंदो आहे। शरई इस्तिलाह में उमिरो मख़सूस अहकाम जे अदा करण जो नालो आहे। दोस्तो, हज ऐं उमिरे में फ़र्क़ु छा आहे? हज ऐं उमिरे में फ़र्क़ु हीअ आहे त हज सिर्फ़ु ईद उल अज़हा वारे महीने में अदा थींदो आहे ऐं उमिरो सॼे साल में। हज में अरफ़ात में वेहणु ज़रूरी आहे, उमिरे में न आहे, बल्कि सिर्फ़ु अहराम ॿधी काबे शरीफ़ जे तवाफ़ करणु, सफ़ा ऐं मरवे जे विच में ड्रोड़ण जो नालो उमिरो आहे। हिन आयत ते ग़ौर करण सां साबित थिए थो त जेकॾहिं कंहिं भलीअ जाइ ते को गुनाह जो कमु थिए थो त उन गुनाह जे कम खां मना करणु घुरिजे, उनखे ख़तमु कजे, पर उन जाइ जी इज़त पंहिंजी जाइ ते बरक़रार आहे। अल्लाह ताला जे प्यारनि वलीअनि सॻोरनि जे मज़ारुनि ते जेकॾहिं किथे गुनाह थियनि था त उन्हनि गुनाहनि खां रोकियो वञे, मज़ारात जी ज़ियारत ऐं हाज़िरी खां न रोकियो वञे ऐं न मज़ारात खे ड्राहियो वञे। दोस्तो, आम चवंदा आहिनि बाबा पीरनि ते वलीअनि ते वञो रुगो गुनाह, ज़ना पई थी हले, मनशियात पई थी हले, छा वञी कयूं?
पर न, अल्लाह ताला कलाम इलाही जे इन रूह सां सम्झायो आहे। मुफ़सिरनि, मुहदिसनि, ओलमा सम्झायो आहे त न, अवां उन नेक कम जी पाड़ न पटियो, उन मज़ारात जो तक़दुस ख़तमु न कयो, पर उते जेका मेराण आहे, गदलाण आहे, गंद आहे, गुनाह आहे, उन खे रोकियो। अव्हां खे मिसाल ॾियां त बैतुल्ला शरीफ़ में 360 बुत हुआ, त अल्लाह ताला उन्हनि बुतनि जे कढण जो हुकुम कयो, न त बैतुल्ला शरीफ़ खे ई ड्राहे छॾियो। जेकॾहिं मस्जिद में कुतो घिड़ी अचे त कुते खे कढी छॾियो, मस्जिद खे ड्राहे न छॾियो। त दोस्तो, जॾहिं सफ़ा ऐं मरवा पत्थर हज़रत बीबी हाजरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे क़दमनि जी बरकत सां शान वारा बणिया, त हज़रत बीबी आमिना, बीबी हलीमा सदिया बि शान वारियूं आहिनि, जो हुज़ूर पुरनूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि जूं ख़िदमतूं हासिल कयूं। अहिड़ी तरह हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी हंज ऐं हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा या ॿियूं अज़वाज रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि शानदार आहिनि। तो दोस्तो, दीन इस्लाम जी हक़ीक़ी प्रचार ऐं आलम इंसानियत जी हिदायत लाइ नाज़ुल कयल कलाम इलाही जे सिंधी तर्जुमे ऐं तफ़सीर जे प्रोग्राम सईं राह में मां आहियां अव्हां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। सोशल मीडिया जी जदीद सहूलत जो फ़ाइदो वठंदे अव्हां जे समाअतुनि ताईं रूहानी ग़िज़ा तौरु ईमान जी सलामती लाइ ही हक़ीक़ी हिदायत जो पैगाम पहुचाइण जी कोशिश कई अथमि। बशरी तक़ाज़ा मूजिबि लफ़्ज़ी या एराबी तौरु का ग़लती थिए त माफ़ कंदा। असांजे सिंध धरतीअ जे हिन माए नाज़ ऐं बेबाक आलिम सुल्तानुल मुफ़स्सिरीन हज़रत अल्लामा अलहाज मोहम्मद इदरीस ॾाहिरी ताहिरी बख़्शी क़ादरी नक्शबंदी दामत बरकातुहुल आलिया जे लिखियल सिंधी तर्जुमे ऐं तफ़सीर अहसनुल बयान फ़ी तफ़सीरुल क़ुरान जो जामे पैगाम अव्हां ताईं पहुचाइण जो इरादो अथमि, इरादो रखां थो, कोशिश जारी आहे, इन दुआ सां त अल्लाह करीम मुंहिंजो ॿुधाइण ऐं अव्हां जो ॿुधणु पंहिंजे बारगाह इलाही में मक़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए। आमीन सुम्मा आमीन। त दोस्तो, अॼु सईं राह जो सफ़र कलाम इलाही क़ुरान पाक जो तर्जुमो तफ़सीर जामे पैगाम सूरतुल बक़रह ॿियो पारो 158 आयत ते पंहिंजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजे पुॼाणी खे पहुचे थो। आख़िर में मां उन्हनि महिरबान दोस्तनि जा नाम खणंदो आहियां जेके हिन सईं राह जे सफ़र में थोरी देरि लाइ या घणी देरि लाइ ख़ुदा जी रज़ा वास्ते मुंहिंजे मथां थोरो करण लाइ न, सोशल मीडिया ते संदन नालो ॻणाइण लाइ न, पर अल्लाह जी रज़ा वास्ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुहबत वास्ते ही क़ुरान पाक जो दर्स ॿुधनि था। क़ुरान करीम जूं आयतूं, उन्हनि जो तर्जुमो तफ़सीर। दोस्तो, कलाम इलाही त पाण पढ़ूं था, पर ख़बर न आहे त अलहम्द सिर्फ़ु चयोसीं त हमद चइजे छा खे, हमद आहे कहिड़ी शइ, हमद कॾहिं पढ़ियो वञे, हमद छो पढ़ियो वञे, हमद किथे न पढ़ियो वञे। त इहे सभु हिकिड़ियूं इल्मी मुदलिल हक़ीक़तूं आहिनि जिन खां असीं परे आहियूं, जेके असांजे शऊर अदराक सम्झ खां परे आहिनि। इन्हीअ जे करे असीं कोशिशि कंदा आहियूं त घटि में घटि कलाम इलाही खे ज़िंदगीअ जे सॼे अरसे में हिकु भेरो मुकमल तफ़सीर ऐं तर्जुमे सां गॾु पढ़ण जी सादत हासिलु करियूं, ॿुधण जी सादत हासिलु करियूं। बरोज़े महशर रब्बे काइनात हिकु हिकु लफ़्ज़ जो अजुर अता फ़रमाईंदो। तमामु महिरबान दोस्तनि जो थो रायतो आहियां। मोहतरम हाफ़िज़ ख़ुदा बख़्श रिज़वी साहब, मोहतरम ग़ुलाम सरवर लाशारी साहब, असांजे कामिल मुर्शिद हज़रत सैयदी मुर्शिदी महबूब सजन साईं दामत बरकातुहुल आलिया जन जा प्यारा ख़लीफ़ा हुआ हज़रत साईं हाजी अहमद हसन रहमतुल्लाह अलैह, उन्हनि जा फ़र्ज़ंद आहिनि मोहतरम ग़ुलाम सरवर लाशारी ख़ुदा जी बस्ती कोटली खां। ऐं मोहतरम दोस्त जोखियो नईम असांजे हिन सईं राह जे सफ़र में शुरूआत खां आख़िर ताईं हर पल हर वक़्तु शामिल हूंदो आहे।
कंहिं वक़्ती मसरूफ़ियतुनि सबबि जेकॾहिं प्रोग्राम न करे सघंदो आहियां या कंहिं सफ़र में हुजण जे करे त हिन दोस्त खे इंतिहाई इंतज़ारु हूंदो आहे ऐं पंहिंजे मुहबत जी उहा तड़प ऐं तलब ज़ाहिर कंदो आहे त अल्लाह ताला इहा तड़प इहा तलब अलाह जे पंहिंजे कलाम इलाही खे पढ़ण जी हर इंसान में अता फ़रमाए। उन खां पोइ मोहतरम नसीर अहमद ताहिरी साहिब जन, मोहतरम अतीकुर रहमान अब्बासी, उस्ताद मोहम्मद मलूक अब्बासी जा लाडला, उन जे औलाद मंझां ख़ानदान मंझां मोहतरम मोहम्मद आरिफ़ शाह, दोस्तो सैयद इस्माइल शाह रावलपिंडी वारो तमामु बुज़ुर्ग असांजे मुर्शिदनि जा प्यारा ख़लीफ़ा आहिनि सजण साईं जन जा, ऐं जिन्हनि जो पीर मशहूरु आहे सैयद इस्माइल शाह। साईं मोहम्मद आरिफ़ शाह उन्हनि जा फ़र्ज़ंद आहिनि, साहिबज़ादा आहिनि, पंहिंजे हिन प्रोग्राम में शामिलु थिया। लाहूती सारियो ऐं जान मोहम्मद शोरो, मोहतरम मोहम्मद अवेस ॼामड़ो ॼामशुरे खां पंहिंजे हिन सईं राह जे सफ़र में शामिलु रहियो। मोहतरम अख्तर अली सारियो पंहिंजे सईं राह जे अंदरि शामिलु रहियो। मोहतरम ख़ादिम हुसैन अब्बासी साहब, मोहतरम हाफ़िज़ रुस्तम सोढर साहब मेहड़ खां, उस्ताद मुफ़्ती करीम बख्श मगसी रहमतुल्लाह अलैह जन जे मदरसे जा तालिब इल्म शागिर्द हाफ़िज़, मोहतरम इमदादुल्लाह बिजारानी साहब जेकबाबाद खां, हाफ़िज़ ज़ाहिद हुसैन सिंध यूनिवर्सिटी हाउसिंग सोसाइटी खां, हाफ़िज़ ज़ाहिद हुसैन ताहिरी साहब खे बि अल्लाह ताला अजुर अता फ़रमाए। कॾहिं कॾहिं हीअं घुतरी ॾेई मुंहुं ॾेखारे हलिया वेंदा आहिनि, पर कॾहिं कॾहिं हर इंसान जूं हिकिड़ियूं पंहिंजूं मसरूफ़ियतूं आहिनि। अल्लाह ताला शल असां वारियूं परेशानियूं दूरि फ़रमाए ऐं तौफ़ीक़ ॾिए त असां ही कुझु लम्हा अल्लाह ताला जे कलाम जे लाइ, उन जे फ़रमान जे लाइ वक़ुफ़ु कयूं। ऐं मोहतरम हाफ़िज़ ज़ाहिद साईं चवनि था त मुंहिंजी जीजल अमड़ लाइ दुआ कंदा बीमार आहे, अल्लाह ताला खेनि सिहत कामिला आजिला अता फ़रमाए। पंहिंजे प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मोहतरम मुश्ताक बुख़ारी असांजे सिंधी अदबी संघ जो निरालो ना, मोहतरम सईद अहमद साहब, मोहतरम ज़क्का महेसर साहब, मोहतरम एस जावेद, मोहतरम ख़ालिद चांडियो साहब, मोहतरम प्रोफेसर हाफ़िज़ मोहम्मद अली सुमरो साहब, मोहतरम सैद लाड़िक साहब, मोहतरम सनाउल्लाह ख़ान साहब, मोहतरम दिलदार जामरी असांजे कोटली जो बहितरीन सहाफ़ी, मोहतरम मौलाना उबैदुल्ला हैदरी ताहिरी साहब, ऐं जेकी बि दोस्त हिन सही राह जे सफ़र में शामिलु थिया सभिनी जे लाइ दुआऊं आहिनि। अल्लाह ताला असां मां सभिनी खे तौफ़ीक़ अता फ़रमाए त कलाम इलाही जो मुकमल इहो फैज़ माणियूं, तिलावत तर्जुमो तफ़सीर, इहो शऊर हासिलु करण जे लाइ पढ़ूं। अल्लाह ताला असां जो चवणु ॿुधणु ॿुधाइणु पंहिंजी बारगाह इलाही में मक़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए। रब काइनात असां जी इज़्ज़त आबरू रिज़्क़ रोज़ी माल मिल्क दीन ईमान में इज़ाफ़ो फ़रमाए। अल्लाह अज़्ज़ व जल खां दुआ आहे त रब काइनात असां जे ज़मीनी आसमानी आफ़तुनि मुसीबतुनि बलाउनि खे टारे रब करीम बीमारनि खे सिहत कामिला आजिला अता फ़रमाए। खोड़ सारा असांजा बीमार आहिनि, बार बार दुआउनि लाइ मुंहिंजा मौला पंहिंजे प्यारे महबूब रहमत लिल आलमीन हबीब जी रहमत जे तुफ़ैल, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे फैज़ जे तुफ़ैल, क़ुरान करीम जी अज़मत जे तुफ़ैल, इस्पतालुनि या घरनि में जेकी बि मरीज़ आहिनि जन दुआउनि लाइ ख़ासि करे चयो, उन्हनि मिड़नी मरीज़नि खे ज़ाहिरी बातिनी शिफ़ा अता फ़रमा। या अल्लाह असांजे बचड़नि खे सिहत कामिला आजिला इल्म में, अमल में, उमिरि में, नेकिन में, अदब में, अख़लास में इज़ाफ़ो फ़रमा। या इलाहुल आलमीन पंहिंजे प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके जॾहिं दुनिया तां हलूं त कलमे ऐं ईमान जो मौत अता फ़रमा, दुनिया तां लॾे छॾे हलूं त क़ब्र में मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सुञाणण वारी नूरानी निगाह अता फ़रमा। रब्बे काइनात अज़्ज़ व जल पंहिंजे प्यारे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके महशर जे मैदान में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शिफ़ाअत संदन लिवाल हमद वारे झंडे जी छांव नसीब फ़रमा। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो जन्नत में पाड़ो नसीब फ़रमा। असांजे अबे अमड़ खे बख़्श फ़रमा। या इलाहुल आलमीन असांजे उस्तादनि जे इल्म अमल उमिरि नेकिन में इज़ाफ़ो फ़रमा। आमीन सुम्मा आमीन। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।
अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।